अस्सलाम वालेकुम। असांखे गारे जे लाइ मिटीअ जी सख़्तु ज़रूरत आहे। हीउ साम्हूं जेको फोकस में बिल्कुलु इहो नज़र अची रहियो आहे, हिन में गारो आहे। ॿियो हिन में गारो, परियों जंहिंमें निजो पाणी नज़र अची रहियो आहे उन में कोन्हे गारो। ॿियो हिन में जेको इहो साम्हूं बिल्कुलु हाणे फोकस्ड आहे, हिन में गारो कोन्हे। हाणे इहे ॿ जेके आहिनि जंहिंमें पाणी ॿिन्ही में नज़र अची रहियो आहे, इहे सिर्फ़ु हिननि चइनि कमरनि ते ख़र्चु थियूं, गारो ख़र्चु थियो आहे। हाणे बक़ाया हेॾी वॾी बिल्डिंग आहे, हुन जे लाइ असांखे घटि में घटि जेको आहे 2 ट्रालनि मिटीअ जी ज़रूरत आहे, जेको 10 ॾींहं खां अॻु असां तव्हांखे नोटिस में ॾेई चुका आहियूं। पर डेली मिटी 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 इहे जो मैसेज तव्हां ॾे मोकिलियूं पिया, पर को बि हुनजो खड़तेल कोन थो निकिरे। परियां बोलारी मौजूदु कोन्हे, साम्हूं नज़र अची रही आहे लेक ऑफ बोलारी। ॾिसो, बोलारी भी बिल्कुलु कोन्हे मौजूदु। सो ख़बर न आहे त इहे शयूं कॾहिं ईंदियूं। ॿियो हमरा जेको टाइम ते अचे कोन पियो। हीउ ॾिसो, अञा मोटर लॻो कोन्हे। हिन वक़्तु 7 थियण ते हिन जी मोटर अञा लॻो कोन्हे, मटीरियल आयो कोन्हे। सवेर तयारी कीअं कजे? हाणे डेली असांजी इहा डिले जेकी थिए थी, इन में बि असांजे लाइ प्रॉब्लम्स थियनि।